भाता जो नालो छा आहे? साईं मुंहिंजो नालो कलंदर बख़्श आहे। किथे वेठा? मां साईं हिते काज़ीअ में सरदार कॉलोनी वेठो आहियां। छा मसलो आहे तव्हां? मसइलो इहो आहे साईं मूंखे व्याजनि तंग करे छॾियो आहे। कहिड़े हवाले सां व्याजनि तंग कयो आहे? साईं व्याजनि हिन लाइ तंग कयो आहे, मूं पैसा हिननि खे वरिता हिननि खां, पोइ उन्हनि खे मूं ॾाढा ॾिना आहिनि पैसा, पोइ बि मुंहिंजो जान नथा छॾनि। हाणे मूंखे अहिड़ो हिननि बेज़ार करे छॾियो आहे। या त मां पाण ते पेट्रोल हाले पाण खे बाहि ॾी मारे छॾियां, या त मूं सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो हक़ मूं हुननि खे ॾिना आहिनि पैसा घणा, पोइ बि मुंहिंजो जान नथा छॾनि। तव्हां घणा पैसा वरिता? साईं मूं पैसा ॿ टे ॼणा आहिनि, पोइ कंहिंखां 10,000, कंहिंखां 20,000, कंहिंखां 50,000 अहिड़े हिसाब सां वरिता आहिनि। मूं हुननि खे पैसा इलाही ॾिना आहिनि, पोइ बि मुंहिंजो जान नथा छॾनि साईं। अच्छा, तव्हां पैसा कीअं ॾींदा हुओ हुनखे? महीने ॾींदा हुओ या? साईं महीने जे हिसाब सां 3,000 ते मतिलबु साईं 10,000 ते 3,000 रुपया महीनो। अच्छा, तक़रीबन तव्हां छा छा हिन में एग्रीमेंट में ॾिनो आहे हुननि खे? साईं मूं हिननि खे एग्रीमेंट में मूं चेक ॾिना आहिनि साईं। चेक ॾिना? हा, चेक मूं ॾिना आहिनि साईं। ऐं छा छा तव्हां खपाए चुका हुनखे ॾेई साईं चुका? मूं पंहिंजो घरु खपायो, माना जिते 12 लख रुपया मूं ख़र्चु कया पंहिंजो घरु ठाहिरायो। उहो 12 लखनि वारो मूं 6.5 लख में घरु पंहिंजो खपायो इन व्याजनि जे करे। माना मूं पंहिंजो ॾेई जान छॾाया, मगर पोइ बि साईं मुंहिंजो जान न छॾीनि। पोइ बि अञा चवंदा तोॾे पैसा असांजा आहिनि, छॾनि कोन था। ॾींहुं राति सुबुह मंझंदि जो जेॾीमहिल केॾीमहिल मुंहिंजे दर ते, मां ग़रीब माण्हू आहियां, दुकान ते बि नथा वेही सघूं, हजाम को कमु कंदो आहियां। नौकिरी कहिड़ी आहे तव्हांजी? साईं नौकिरी मां आहियां चौकीदार आहियां गवर्नमेंट कॉलेज में। सो छॾनि कोन था साईं, परेशान करे छॾियो अथनि। चेक मुंहिंजा हुते फाथा पिया आहिनि। हर महीने घणा हज़ार ॾींदा हो तव्हां? साईं मां ग़रीब माण्हू, मां इन जे करे पंहिंजी जॻहि मॻहि खपाए छॾींदुमि त तक़रीबन सभिनी खे 52-53 हज़ार रुपया महीनो। साईं हाणे मां सुञो थी वियो आहियां, हाणे मूं वटि रुपयो बि न आहे। हाणे या त को राह मुंहिंजे लाइ कढनि, या त मां पाण खे पेट्रोल ॾेई बाहि ॾेई पाण खे साड़े छॾींदुमि। बसि पोइ हींअर बि न ज़िंदा रहंदुसि, न मूं सां इहो मसइला थींदा। हाणे तव्हां कंहिंखे अपील कंदो त तव्हांजी जान छॾाए? साईं मुंहिंजो अपील बसि गवर्नमेंट खे आहे, सिंध वज़ीर आला खे आहे, साईं मुराद अली शाह खे आहे, ऐं वस वारनि खे आहिनि, पंहिंजे शहर वारा जा बि वस वारा आहिनि, जेके उहो महिरबानी करे मुंहिंजे मसइले खे हल कराए छॾनि। नाज़रीन, ही जेको आहे कलंदर बख़्श आहे जी हिननि माण्हुनि खां पैसा वरिता आहिनि। 6-7 माण्हू आहिनि। 20,000 वरितईं, डेली हर महीने 3,000 ॾींदो आहे। 10,000 वरितईं, 3,000 ॾींदो आहे। 20,000 वरिता हुअईं, 30,000 ॾेई चुको आहे। 10,000 वरिता हुअईं, 30,000 ॾेई चुको आहे। 80,000 वरितईं, 2 लख ॾेई चुको आहे। 10,000 वरितईं, 12,000 ॾेई चुको आहे। 80,000 वरितईं, 15,000 ॾेई चुको आहे। 30,000 वरितईं, 36,000 ॾेई चुको आहे। 20,000 वरितईं, 5,000 ॾेई चुको आहे। टोटल हिन जेको खयो हुयो कर्ज़ु, उहो हुयो 2.5 लख, जेको अञा ताईं पियो आहे उनखे लहर न की लोॾो उहो पियो आहे। जॾहिं त हीउ 3,28,000 ॾेई चुको आहे। हर महीने 52,000 रुपया ॾींदो आहे। हिन 6 महीननि खां 10 महीननि खां वठी व्याज वठणु शुरू कयो। ही उन्हनि व्याजनि जा नंबर लिखी आया आहे। बराए महिरबानी सां राब्तो करे हिननि खे आला अख़्तियारियूं हिननि खे पाबंद कनि त हिन ग़रीब खां जेको व्याज आहे उहो ख़तमु करे ऐं हिन खे कंहिं हिकिड़े पासे कयो, हिन जो मसइलो हल कयो। जंहिं जॻहि में रहे पिए हिन जी पंहिंजी जॻह उहा बि खपाए छॾी, हाणे किराए ते आहे। ऐं हिन जी पघार घणी आहे तव्हांजी? साईं पघार 20,000। 20,000 पघार आहे, जंहिंमां 52,000 ई हर महीने ॾिए थो। त हाणे हिन जो कारोबार बंदि आहे, हजाम को कमु कंदो आहे, चौकीदार बि आहे, पर दुकान बि हलाइण नथा ॾियनि, बाक़ाइदा हिन अची था वञनि पुठियां। इन करे वस वारनि खे अपील आहे त हिन ग़रीब, नालो आहे कलंदर बख़्श बलोच, 0307 35 73 870 मालिक जो नंबर आहे। इन सां हमदर्दी करे आला अख़्तियारियूं हिन व्याजनि मंझां हिन जी जान छॾाए। माना इन मंझां साबित थियो त फ़ी व्याजी 10,000 व्याज ॾिए थो त 3,000 रुपया महीनो वठे थो। 20,000 रुपया ॾिए थो त 6,000 रुपया वठे थो। हीउ 3,28,000 ॾेई चुको आहे, अञा 2.5 लख रुपया हिन ॾे रहनि था। सो वस वारनि खे अपील आहे त हिन जी मदद कई वञे त जीअं हीउ पंहिंजी सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारे सघे।